अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद तो सब खुश ऐं खैरियत सां हूंदव। अॼु असीं ॻाल्हि कंदासीं तालका मीरो खान PS15 ते पीपल्स पार्टीअ निसार अहमद खोड़े खे नामज़द कयो आहे, उम्मीदवार नामज़द कयो आहे। ऐं नून लीग जे तरफ़ां बि उम्मीदवार आहे, शहीद भुट्टे जे तरफ़ां बि आहे, JUI जे तरफ़ां बि आहे ऐं खुआवर घराणे सां तालुक़ु रखंदड़ न्याणी बि आज़ादु उम्मीदवार तौरु आहे। सम्झा थो PS15 जो अवाम बाशऊर ऐं सुजाग अवाम आहे ऐं सुजाग थियो बि आहे। लाड़काने जे बाशऊर अवाम 2018 जे इलेक्शन दौरान निसार अहमद खोड़े खे रद्द करे वोट बैक कोन कयो। लाड़काने जे बाशऊर अवाम मौज़म अब्बासीअ खे खटराए निसार अहमद खोड़े खे शिकस्त ॾेई उन लाइ पीपल्स पार्टी इहो ई फ़ैसिलो कयो आहे, निसार अहमद खोड़े खे लाड़काने जे अंदरि का बि वोट बैक कान्हे ऐं अक्सरियत सां वोट बि खणंदो कोन। इन लाइ हिन खे PS15 ते शिफ्ट कयो आहे, गांव रिसराणे खे हटाए। हिकिड़ो पहिरियों नाहिल खे हटाए ॿियो नाहिल अवां जी गिची में वरी फिट कयो वियो आहे। उन लाइ PS15 जे अवाम खे गुज़ारिश कंदुसि त कंहिं बि आज़ादु उम्मीदवार खे, JUI जे उम्मीदवार खे, शहीद भुट्टे जे उम्मीदवार खे या जेका न्याणी आहे खुआवर घराणे सां तालुक़ु रखंदड़ आज़ादु उम्मीदवार, उन्हनि खे वोट ॾिजो, पर हिन नाहिल माण्हूअ खे वोट न ॾिजो। छो त हीउ उहो माण्हू आहे जे लाड़काने जे अंदरि पंहिंजी पोलिंग स्टेशन हाराई ऐं उहो माण्हू आहे जेको अव्हां सां मिलण लाइ तयारु बि न हूंदो। हीउ उहो माण्हू अव्हांखे वोट खां बाद अव्हांखे सुञाणींदो बि कोन। ऐं पहिरीं ॻाल्हि त हीअ अव्हांजे ज़िले जो बि कोन्हे ऐं अव्हांजे तर जो बि कोन्हे, तक जो बि कोन्हे। हू चारे अव्हांजे तर जा आहिनि, तक जा आहिनि, ज़िले जा आहिनि। कॾहिं बि अव्हां सां मिली सघनि था। उन्हनि जा औताकू आहिनि, उन्हनि जा ॻोठ आहिनि, उन्हनि जा घर उते अव्हांजे तालके जे अंदरि आहिनि। उन्हनि सां मिली सघो था, अव्हांजे ज़िले जे अंदरि आहिनि। कॾहिं बि कहिड़े बि टाइम उन्हनि सां मिली सघो था, पर हीअ अव्हां सां कोन मिलंदो। छो त हीअ लाड़काने में अक्सर न हूंदो आहे। हीअ कराची पंहिंजे ऐशो अशरत ज़िंदगी गुज़ारींदो आहे, करप्शन जे पोयां, सिंध दुश्मनीअ जे पोयां हूंदो आहे। तरह जो अवाम बि जाॻियल आहे, सुजाग अवाम आहे। ऐं सम्झां थो PS15 जो अवाम 8 फेबरवरी ते हिन खे शिकस्त ॾींदा। कंहिं बि दोस्त खे वोट ॾिजो, आज़ादु उम्मीदवार खे ॾिजो, JUI जे उम्मीदवार खे ॾिजो, शहीद भुट्टे जे उम्मीदवार खे ॾिजो, नून लीग जे उम्मीदवार खे ॾिजो। पर हिन करप्ट ऐं नाहिल उहो माण्हू अथव, वोट वठी पोइ बि अव्हांखे कोन सुञाणींदो। अव्हांखे चवंदो बि कहिड़ो मीरो खान, काथों जो, कहिड़ो तालको, कहिड़ो ॻोठ, मूंखे ख़बर न आहे, मां तव्हां सां न मिलियुमि। छो त लाड़काने जे अवाम सां बि हिन इहा ई हशर कई, इहा ई तादी कई। इन लाइ हथ ॿधी अर्ज़ु थो कयां PS15 जे बाशऊर अवाम खे, बाशऊर सम्झो PS15 जो अवाम बाशऊर आहे, सुजाग थियल आहे। इनशा अल्लाह हिन खे शिकस्त ॾींदा, कंहिं बि आज़ादु उम्मीदवार खे या कहिड़े बि पार्टी जे उम्मीदवार खे कामयाबु कंदा। महिरबानी।